हिन हफ़्ते जो हे अनमोल वचन साध संगत जी मनन कयो दोहरायो असां सां गॾु। तिन देखिया जिस आप दिखाए, 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 नानक तिस जन सोझी पाए, नानक तिस जन सोझी पाए, नानक तिस जन सोझी पाए। नानक तिस जन सोझी पाए। चौ हरे राम हरे राम हरे कृष्ण हरे कृष्ण। ॾाढो सुंदर अनमोल वचन सतगुरु ॿुधाए रहिया आहिनि। तिन देखिया जिस आप दिखाए, चवनि था प्रभु परमात्मा खे उहो ई ॾिसी थो सघे जंहिं ते उहो प्रभु कृपा करे, जंहिंखे उहो प्रभु पंहिंजा दर्शन कराइण चाहे। तिन देखिया, उन्हनि ॾिठो आहे जिस आप दिखाए, जंहिंखे प्रभु ॾेखारियो आहे। नानक तिस जन सोझी पाए, चवनि था अहिड़ा भक्त उहे ज्ञान पाए वठंदा आहिनि। तिस जन सोझी, ज्ञान मिली वेंदो आहे उन्हनि भक्तनि खे जंहिं ते प्रभु कृपा करे। चओ हरे राम। हरे राम। ॾाढो सुंदर अनमोल वचन आहे साध संगत जी कि अगर कोई भगवान जी भक्ति करे रहियो आहे, नाम जपे रहियो आहे, कोई सेवा करे रहियो आहे, या अगर कंहिं भक्त भगवत दर्शन भी कया आहिनि त ये पंक्ति प्रमाण आहे कि उन पाण दर्शन न कया आहिनि, उन पाण भक्ति न कई आहे, उन पाण सेवा न कई आहे, प्रभु उन खां कराई आहे। चओ हरे राम। हरे राम। तिन देखिया, उन्हनि ई ॾिठो आहे जिस आप दिखाए, जंहिंखे प्रभु ॾेखारण थो चाहे, पंहिंजा दर्शन ॾियण थो चाहे, जंहिंखे नाम ॾियण थो चाहे, उहे ई पाए था वठनि भाई। ऐं इन्हनि भक्तनि खे ज्ञान भी मिली थो वञे। चओ हरे राम। हरे राम। जेके ज्ञान जे पोइतो वेंदा त ज़रूरी न आहे उन्हनि खे भाव मिले, भक्ति मिले, पर जेके भाव घुरंदा, जेके भक्ति घुरंदा त भगवान ज्ञान ईअं ई ॾींदा आहिनि। चओ राम। राम। ज्ञान भगवान ईअं ई ॾींदा आहिनि। गुरबाणी ॻाईंदा आहियूं, जिसनू बख़्श ले मेरे प्यारे सो जस तेरा गावे। जंहिं ते उहो बख़्शीश करे, जंहिं ते उहो कृपा करे, उहो ई प्रभु जा गुण ॻाए सघंदो। जंहिं ते कृपा न करे, जंहिं ते प्रभुअ जी दया न हुजे, ॾिसो हिकिड़ी दया भगवान जी सभिनीनि ते हूंदी आहे, हिकिड़ी कृपा त भगवान जी सभिनीनि ते आहे, सभिनीनि ते आहे। एतिरो तक कि जेके भजन कनि था उन्हनि ते बि आहे, जेके नथा कनि उन्हनि ते बि आहे, जेके भक्ति मार्ग में हलनि था उन्हनि ते बि भगवान जी दया आहे, ऐं जेके नथा हलनि उन्हनि ते बि भगवान जी दया आहे। चओ हरे राम। हरे राम। सभिनीनि ते भगवान जी दया आहे, पर पंहिंजे भक्तनि ते भगवान विशेष करुणा कंदा आहिनि, विशेष दया कंदा आहिनि। चओ राम। राम। पर भाई कॾहिं इन ॻाल्हि जो अहंकार भी न थिए, है न, कि अगर कोई भक्ति तो करे, कोई सेवा तो करे, या कोई सुठो कोई भी साधन अगर असांजे द्वारा थिए तो त बस तुरंत प्रभु खे प्रार्थना कयो, प्रभु तुंहिंजी कृपा सां थी रहियो आहे, तूं दया कई आहे, तॾहिं मां तुंहिंजो नाम तो जपिया, तुंहिंजी भक्ति तो कयां। चओ हरे राम। हरे राम। संत चवनि था अगर कॾहिं मन में अची भी वञे न भाई मां तो कयां, तुरंत प्रभु खे प्रार्थना कयो, प्रभु रक्षा कर, इन अहंकार खां बचाए, दया कर। वॾनि वॾनि भगवान जो जिन दर्शन कयो भक्तनि, भगवत प्राप्त जेके भी संत महात्मा थिया आहिनि, कई बार उहे भी इन चक्कर में फासी पवंदा आहिनि। तव्हांखे कई बार कथा ॿुधाई आहे नामदेव महाराज जी, नामदेव महाराज जिन भगवान जो कई बार साक्षात दर्शन कयो, हिकु बार उन्हनि जे मन में आयो त उन्हनि भगवान खे चयो, प्रभु मां तव्हांजा एॾा बार दर्शन कया आहिनि, हाणे त कॾहिं तव्हां जीअं प्रेत जे रूप में आयो त मां तव्हांखे प्रकट करे वरितो, कुते में भी मां भगवान तव्हांखे ॾिसी वरितो। चओ हरे राम। हरे राम। त नामदेव महाराज जे मुख मां इहो निकितो, प्रभु हाणे त मां तव्हांखे सुञाणे वियो आहियां, अब मैं आपको जान गया हूँ, अब मैं आपको पहचान गया हूँ।
प्रभु हाणे तव्हां जंहिं बि रूप में ईंदो मां त तव्हांखे प्रकट थो करे वठां, मां त तव्हांखे सम्झी थो वञा कि हे मुंहिंजा प्रभु आहिनि। भगवान मुस्कुराइण लॻा, चयो अच्छा अहिड़ी ॻाल्हि आहे त पोइ ठीकु आहे भाई, तोखे लॻे थो कि तूं पंहिंजे बल सां अगरि मूंखे सुञाणे वियो आहे, मुंहिंजो रूप पहचाने थो वठे, त पोइ भगवान चवनि था भैया इलाज करिणो पवंदो। पोइ त हिकु ॾींहुं नामदेव महाराज नदी जे किनारे वेही भॼन पिया कनि, त कुझु जेके नंढी जात वारा हूंदा आहिनि उहे मछलियूं वछलियूं पकड़ण आया, उते पति पत्नी हुया, उन्हनि जाल विधो ऐं काफ़ी देर खां कोशिशि कनि पिया, कोई मछली उन्हनि खे मिले कोन। नामदेव महाराज उते भॼन पिया कनि, त भॼन में थोरो सो डिस्टर्ब थियो, उन्हनि खे परेशानी थी, त उन्हनि चयो अरे भाई तव्हां छा था कयो, हिते मां भॼन थो कयां, थोरो परे वञी करे पंहिंजा कमु कयो। घर वारी ॾिठो, चयो स्वामी छॾियो, मछलियूं नथी मिलनि कोई ॻाल्हि न आहे, भोजन जी व्यवस्था थी वई। चई कहिड़ी व्यवस्था? चई साम्हूं जीरो जाॻंदो वेठो जो आहे महात्मा। कंहिंजे लाइ चवणु लॻा? नामदेव महाराज लाइ। नामदेव महाराज ॿुधियो, हाली त माला रखी बगल में, चई भई छा था ॻाल्हाइनि। घर वारी जेके पति पत्नी हुया उहे चवण लॻा हा हा हे व्यवस्था थी जो वई, हे आहे जो बढ़िया ताज़ो ताज़ो भोजन, हाँ हटो कटो महात्मा आहे बढ़िया, हिनखे ई पकड़े हलियो, मछलियूं कोन थी मिलनि त कोई ॻाल्हि न आहे, हलो। ऐं उन वटि पतीअ वटि बि उनजे बढ़िया कोई हथियार हुयो, खणी करे उतां डुक पातई। नामदेव महाराज घबराइजी विया, उहे तुरंत उतां डुकिया, ॾाढो तेज डुकिया, ॾाढो तेज डुकंदे डुकंदे सिधो भॻवान विठल जे मंदिर हली विया, अंदरि वञी मंदिर में वेही रहिया, हांफण लॻा, सांस फुलिजी वई। भगवान विठल आवाज़ ॾिनी, अरे नामदेव छा थियो भाई, हाँ सभु ठीकु त आहे, कोई तकलीफ़ छा थी वियो? चई प्रभु तव्हांजी कृपा सां मां बची वियुमि। चई छो भाई छा थियो? चई हुते अलाए कहिड़ा उहे मछलियूं पकड़ण आया, अचानक चवण लॻा भाई हिनखे मारे करे असां खाई वेंदासीं, उहे त ॾाढा ख़तरनाक माण्हू हुया, प्रभु तव्हांजी कृपा सां मां बची वियुमि, तव्हां मुंहिंजी रक्षा कई। त भगवान जोर जोर सां खिलण लॻा, चयो छो भाई न सुञाणे सघे? चयो प्रभु मतिलब? चई अरे ॿियो कोई थोड़ी, मां ऐं रुक्मणी जी असां ॿई त हुयासीं। उहे थोड़ी देरि पहिरियों तूं जो चए पियो प्रभु तव्हां कंहिं बि रूप में अचो मां तव्हांखे सुञाणे वेंदुमि। चओ हरे राम हरे राम। नामदेव महाराज जोर जोर सां खिलण लॻा, प्रभु जे चरणनि ते किरी पिया। तॾहिं भगवान पुछियो उन्हनि खां छा सिखें भाई? नामदेव तूं छा सम्झें? तॾहिं नामदेव महाराज खिली करे चवण लॻा, प्रभु मां इहो ई सम्झुमि कि तव्हांखे उहो ई सुञाणे सघंदो, उहो ई पहचाने सघंदो जंहिंखे तव्हां कृपा कंदो, जंहिंजे मथां तव्हां दया कंदव, तव्हां चाहींदव कि हे मूंखे सुञाणे वञे तो तव्हांखे सुञाणे वेंदो। अगरि तव्हां चाहींदव कि न भैया पर्दो लॻियल ई हुजे त पोइ त जन्मनि जन्मनि ताणी हुनजे साम्हूं पर्दो लॻल हूंदो। चओ हरे राम। नामदेव महाराज चयो प्रभु भले मां कई बार तव्हांजा दर्शन कया आहिनि, पर पोइ बि जॾहिं जॾहिं तव्हां कृपा कंदव, तिन देखिया जिस आप दिखाए, तव्हां पाण जंहिंखे पंहिंजो स्वरूप ॾेखारणु चाहींदव उहो ई तव्हांजा दर्शन कंदो। चओ राम। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। गजब जी लीला कंदा आहिनि भगवान, पंहिंजे भक्तनि खे पाण कृपा करे दर्शन ॾींदा आहिनि ऐं पोइ उन्हनि खां उहो भगवान भुलाए बि छॾींदा आहिनि। यशोदा मैया खे भगवान जॾहिं पंहिंजे मुख में सभु ब्रह्मांड ॾेखारिया, पंहिंजो भगवान स्वरूप ॾेखारियो, यशोदा मैया त हैरान थी वई कि अरे हे त मुंहिंजो लाला आहे, हाँ हे त मुंहिंजो कृष्ण आहे, पर हे भगवान आहे, भगवान ॾेखारियो। यशोदा मैया सम्झी वई हे भगवान आहे। भगवान चयो अगरि हे यादि रखंदी त पोइ गड़बड़ थी वेंदी, उहो त लीला थी न सघंदी अॻिते। भगवान सभु जेकी उहा कृपा हुई भगवान वापसि खींचे वरिती। चओ हरे राम। हाँ चयो न भैया हिन महिल लीला करणी आहे, अगरि हिन महिल सुञाणे वई त पोइ गड़बड़ थी वेंदी। तिन देखिया जिस आप दिखाए। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। भक्ति करे करे भगवान जो भजन कंदे कंदे वो ज्ञान भी अची वेंदो आहे, वैराग भी अची वेंदो आहे। भाई प्रभु जे चरणनि में ये प्रार्थना कयूं, प्रभु तव्हां असां ते कृपा कयो त असां भजन कयूं, भक्ति कयूं, तव्हांजा दीदार दर्शन कयूं, तव्हांजे भक्ति मार्ग ते हलूं, सेवा कयूं। चओ राम। राम। सॼी अष्टपदी साध संगत जी
कि भगवान जी कृपा महसूस कयो कि असांखे अनमोल सतगुरु ज्ञान ॾेई रहिया आहिनि। कि सुन समाधि तव्हां जेकी पिछले हफ़्ते मनन कई, ये भी उन्हनि ते ई कृपा थींदी आहे जंहिं ते भगवान करणु चाहे, है न त अॼु जे हिन कलयुग में त तपस्या करणु ॾाढो कठिन आहे, पर जंहिं ते भगवान दया करे, जंहिं ते प्रभु महर करे, उहो उनखे उहो भक्ति मिली वेंदी आहे, उनखे उहो ज्ञान मिली वेंदो आहे। भाई सार इहो ई आहे कि प्रभु जंहिं ते दया करे बस। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण से वासुदेव। सिमरे, सतगुरु चवनि था से सिमरे जिन आप सिमराए। इन जो अर्थ समझो था भाई? चवनि था उहो ई सिमरन करे सघंदा, उहो ई भजन करे सघंदा जंहिंखां भगवान भजन कराइण चाहे। से सिमरे जिन आप सिमराए। हाँ, ॻाईंदा आहियूं, आप जपाए जपे सो नाम, आप गवाए सो हरि गुण गाओ। यानी प्रभु तूं कृपा कंदे त मां तुंहिंजो भजन करे सघंदुमि, न त भजन बि संभव न आहे। ॾाढो कठिन आहे, ॾाढी कठिन ॻाल्हि आहे। असां ॾाढो सरलता सां हिते वेही करे भले भजन कयूं था, इन जो अर्थ आहे कि असां ते भगवान जी ॾाढी वॾी कृपा आहे, ॾाढी वॾी दया आहे। चओ हरे राम हरे कृष्ण। ऐं अगरि हिन पंक्ति ते ध्यानु ॾियूं त मुंहिंजे अनुसार त भगवान असां ते कृपा करणु चाहिनि था, तॾहिं त पंहिंजो भजन ॾियनि था, है न। तिन देखिया, यानी भगवान असांखे पंहिंजो दर्शन कराइणु चाहिनि था, भगवान असांखे पंहिंजो नाम भक्ति ॾियणु चाहिनि था, पंहिंजी सेवा ॾियणु चाहिनि था, तॾहिं त हिते वेही करे असां भजन करे था सघूं। त इहो ई भाव रखे साध संगत जी तव्हां वरी बि मनन कजो। अनेक भाव, अनेक ज्ञान, अनेक अर्थ तव्हांखे सम्झ में ईंदा, भक्ति मिलंदी। प्रभु कृपा कनि, दया कनि।